नाजरीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे सीता रोड में ख़बर ॾींदा हलूं त सीता रोड में सरजान फॉरम पारां सरकारी लाइब्रेरी क़ाइम करण जे लाइ 2 सालनि खां हलायल जदोजहद जे नतीजे में MP अब्दुल अज़ीज़ जूणे जो प्रोफेसर राफ़े मला जी गॾियल कोशिशनि सां टाउन कमेटी जे अॻूणी ऑफिस में क़ाइम कयल लाइब्रेरी खे सरकारी लाइब्रेरी जो दर्जो ॾियण लाइ फॉरम जे सरवाण मशहूर मेमन जी अॻुवाणी में नेशनल बैंक खां प्रेस क्लब मुतियार रोड ताईं एहतिजाजी रैली कढी हुई, जंहिं में शरीक मशहूर मेमन तनवीर शहजाद मेमन ऐं ॿियनि उबदारींदड़ नारा हया। प्रेस क्लब सीता रोड पहुता। इन मौक़े ते अॻुवाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजी 2 सालनि जी जदोजहद जे नतीजे में सीता रोड में तकजे MPA अब्दुल अज़ीज़ जूणे जो प्रोफेसर जे गॾियल कोशिशनि सां टाउन कमेटी ऑफिस में लाइब्रेरी क़ाइम करणु सुठो ऐं क़ाबिल तारीफ़ जोॻो अमल आहे। हिननि मुतालबो कयो त ख़ासि दिलचस्पी वठी सीता रोड जी लाइब्रेरी खे सरकारी लाइब्रेरी जो दर्जो ॾियारे सकाफ़त खाते हवाले कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।